साईं कीअं आहियो तव्हां? मां ठीक आहियां, तव्हां ॿुधायो? मूंखे त अॼु वधीक ठीकु नज़र पिया अचो। छा त पाण खे सिंगारियो अथव? हा, सिंगार औरत जो हक़ आहे। साईं इहो त ठीकु आहे, पर मूंखे बि त कुझु ॿुधायो, काॾे वञण जी तयारी? काॾे बि न, हिते ई आहियां। हिते जे आहीं? पोइ मुंहिंजे गैर मौजूदगीअ में हिते छा थींदो रहियो? पीर साईं, इन्हे में साईं जो को बि ॾोह कोन्हे। इहो सभु कुझु किथे वॾे साईं खे मुंहिंजी राग ॿुधण जी दरगाह वारी ख़बर त न पइजी वई आहे? इन्हे मोए कबूतर खे दिल में का ॻाल्हि ई टिके नथी। निंभागे अलाए साईं खे ॿुधाए न छॾियो साईं रेशम जी दरगाह ते वञी राग ॿुधण वारी ॻाल्हि। हाणे छा कयां? माई बसरा। जी साईं जी। मूंखे इहो ॿुधाए त आख़िर कंहिंजो ॾोह आहे? तव्हां छा था सम्झो त मां घर खां ॿाहिरि हूंदो आहियां त मूंखे काई बि घर जी ख़बर न हूंदी आहे? ॻाल्हि न टायां, न त मसलो ख़राब थी वेंदो। ॿुधाए बसरा, मां छा चयो? साईं मुर्शिद, मां चयो न त इहो सॼो ॾोह मुंहिंजो आहे। मां ई ससुईअ खे क़ैद खाने मां कढी बोची खाने जे हवाले कयो। पर मुर्शिद साईं, वरी मां राति जो साॻो ई ससुईअ खे वञी क़ैद खाने में बंदि कंदी आहियां। पर जे तव्हांखे इहा ॻाल्हि मंज़ूर न आहे त अॻिते मां क़ैद खाने खां ॿाहिरि निकिरण ई न ॾींदीमांसि, न कढंदीमांसि। अच्छा, इहा ॻाल्हि आहे। वॾा साईं, ससुअ जे हथनि में ॾाढो सवादु आहे। हा, उहो त आहे। जी, अवां छा चयो? कुझु बि न। ठीकु आहे, ससुअ खे चओ त मुंहिंजे लाइ मानी तयारु करे। असां बि ससुअ जो सवादु चखी ॾिसूं। बिस्मिल्लाह है मुर्शिद साईं। मां हाणे ई थी वञी ससुअ खे चवां त मुर्शिद साईं जे लाइ मानी तयारु करे। रईस अनवर खान, मां भी इन्ही जांच में आया त हाशिम ऐं दिलावर खे जेकॾहिं अवां पनाह ॾिनी आहे इहो कानूनी तरीक़े सां ॾोह जे ज़िमरे में अचे थो, ऐं जेकॾहिं इहो ॾोह अवां कंदव त कानून जा मुजरिम बणिजी वेंदव। सूबेदार साहब, असां वॾेरनि जा जेतिरा वॾा मसला आहिनि, परेशानियूं बि एतिरियूं ई वॾियूं आहिनि। मुंहिंजी ज़मीन जे मथां पीर करामत जो कब्ज़ो आहे, उन ॾे त कॾहिं बि कोन विया आहियो, जंहिंजो केस बि दाख़िल थियल आहे। रईस, पीर करामत वारे मसइले ते असांजे एसपी साहब हिकिड़ी जांच कमेटी वेहारी आहे। इन्ही जांच कमेटी जो कमु आहे त उहा जांच करे त आया इहा ज़मीन अवां जी आहे या पीर करामत जी आहे। सूबेदार साहब, पीर करामत आहे हुकूमती धुर जो माण्हू, उनखे इंक्वायरी छा कंदी? इंक्वायरी त असांजे लाइ जी मुंहिंजो केस कमज़ोर थिए। रईस, मां मञा थो त इएं बि थींदो आहे, पर एतबार बि का शइ आहे। अवां यकीन कयो, हक़दार खे पंहिंजो हक़ ज़रूर मिलंदो। तव्हां त चओ था सूबेदार साहब, पर 2 साल थिया आहिनि पीर करामत मुंहिंजे पोयां बाहि ॿारे वेठो आहे। रईस, अलाह कंदो त इहा बाहि ठरी वेंदी, पर मां जंहिं मसइले ते अवां वटि हाज़िर थियो आहियां उन जी सचाई बाबति मूंखे आगाही ॾियो त हाशिम ऐं दिलावर अवां वटि पनाह वरिती आहे या उन्हनि बाबति अवां खे का मालूमात आहे त हाणे उहे किथे आहिनि। सूबेदार साहब, इत्तफ़ाक़ सां मुंहिंजी पनाह ज़रूर बणिया हुआ, पर हींअर किथे आहिनि ऐं कंहिं वटि आहिनि उन जी मूंखे हींअर का बि ॼाण कान्हे। ठीकु आहे रईस, मां एतबार करे वञा थो, पर जेकॾहिं अवां खे कॾहिं बि मालूमात मिले हू किथे आहिनि त मूंखे आगाही ज़रूर ॾिजो। मां हाणे हलां थो। ठीकु आहे सूबेदार साहब। लौंग फ़कीर, मां कुर्बान मुर्शिद साईं। ये ज़मीन चौधारी गैराबाद छो आहे? मुर्शिद साईं, जॾहिं न ज़मीन जे पाणी जो वारो ईंदो आहे त वॾेरो अनवर पाणी बंदि कराए छॾींदो आहे। छो? वॾेरो अनवर चवे थो त ये ज़मीन संदसि आहे। हाणे तूं ई मूंखे खणी ॿुधाए त मां मोचड़ा कंहिंखे हणां? पर हीअ ज़मीन त असांजी आहे,
ये जमीन आबाद करा लूंगा फकीर। एक वडेरो अनवर मजामत करे त मारा छनस। हाज़ुर मुर्शिद साईं। सूबेदार सुखिया, तुंहिंजा ॾुखिया ॾींहं शुरू थी विया आहिनि। ॿुधाए ददे भले ऐं मुंहिंजे ॿारनि खे छो खयो अथई? अरे जेकॾहिं मुड़ुस ई न असां सां विड़, असां सां कमज़ोर औरतुनि ऐं पोड़े तुंहिंजो छा बिगाड़ियो? हाशिम सुठो इन्ही में अथई त गिरफ्तारी पेश करे ऐं पंहिंजा केस ॻाए, न त हिकु न हिकु ॾींहुं ज़रूर तूं पुलिस जी बेरहम गोलीअ जो खाज बणिजी वेंदे। सूबेदार हाशिम बा तोखां छा पियो पुछे ऐं तूं छा पियो ॻाल्हाई? ॿुधाए असांजा नंग किथे आहिनि? दिलावर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, उहो सूबेदार सुखियो मरी वियो जेको पैसनि जे ख़ातिर पंहिंजो ज़मीर विकिणंदो हो। बाक़ी मां साख सां चवां थो त मां तव्हांजे बचनि खे ॻोल्हे रहियो आहियां जीअं तव्हां ॻोल्हे रहिया आहियो, पर तव्हां ऐं मुंहिंजे ॻोल्हण में फ़र्क़ु आहे। मां कानूनी तरीक़े सां ॻोल्हे रहियो आहियां ऐं अव्हां ग़लति तरीक़े सां ॻोल्हे रहिया आहियो। जेकॾहिं साख सां चवीं थो त पोइ ठीकु आहे, पर ॿुधाए त अधे पले जो पेरो केॾांहुं थो वञे? उहो असांजो दुश्मन केरु आहे जंहिं कमीणे असांजे नंगनि में हथ विधा आहिनि? हाशिम तूं दिलजाए कर, वो केॾो बि फने खान हुजे, हिकु न हिकु ॾींहुं उनखे मां ज़रूर ज़ाहिर कंदुसि। ऐं एतबार कर मूं ते, तुंहिंजे बचनि जी मां ईअं जांच कंदुसि जीअं को पंहिंजे बचनि जी जांच कंदो आहे। सुखिया, तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी। ऐं हाशिम मां तोखे हिकिड़ी सलाह ॾींदुसि, तूं पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर ऐं सुठो वकील करे केसनि मां पंहिंजी जान छॾाए। हाँ सूबेदार, ईअं बि कंदुसि, पर वक्त अचण ते। अच दिलावर। लौंग फकीर अज आया इल्जाम मूं ते न हणंदो कर, आऊं चमचागिरी कंदो आहियां के मक़सद लाइ, छो जो आऊं आहियां अछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हिन कपर, बक बक गुटको। अरे हाणे चुप, कपर पोइ ॻोल्हे, पहिरियां इहा मूंखे ॻाल्हि ॿुधाए त तुंहिंजी पेट में का बि ॻाल्हि रहे छो नथी? लौंग फकीर इन में मुंहिंजो को ॾोह कोन्हे को। अरे तुंहिंजो ॾोह न आहे त बाक़ी कंहिंजो ॾोह आहे? इहो मुंहिंजे पेट जो ॾोह आहे। त पोइ मूंखे इहो ॿुधाए त मां मोचड़ा कंहिंखे हणां, तोखे या तो वारे पेट खे? लौंग फकीर पेट ते पादड़ा न हण, मुंहिंजो दुन वधियल आहे, धकड़ ते इहो दुन फाटी पवंदो। कबूतर हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुधी छॾ, का बि अहिड़ी ॻाल्हि जेका मुर्शिद जी इज़त में ढिंगर अटकाए तोखे या तो वारी भेण माई बसरा खे किथे बि न आहे करणी। हा लौंग फकीर, अॻिते ईअं कोन थींदो। बक बक गुटको। अरे चुप गिटकू। अरे तो उन दफ़े बि मुर्शिद पाक खां रोई माफ़ी वरती त मुर्शिद पाक मूंखे माफ़ कराई त अहिड़ी ॻाल्हि न थींदी। लौंग फकीर हिन दफ़े माफ़ी जे अॻिते मां ईअं कयां न त मुंहिंजी मुछ कपे ऐं बिले जे वात में ॾिजां। बक बक गुटको। बिले जे वात में? अरे तो वारी मुछ जे बिले जे वात में विझंदासीं त तो में ऐं बिले में कहिड़ो फ़र्क़ु ईंदो?
लौंग फकीर हिन दफ़े माफ़ड़ी मिले हुतां जी ॻाल्हि हुते कयां हुतां जी हुते कयां न त जहिड़ी वणे तहिड़ी कजां रुगो माफ़ी मिले बस। जीअरे कॾहिं जे पेट में पूराए छॾींदोसांइ जेकॾहिं कॾहिं कोई कई त पोइ मां तोखां पुछंदुसि त मूंखे ॿुधाए त कबूतर मां मोचड़ा कंहिंखे हणां। रे ससुई मां मिट्टीअ जी पैदाइश आहियां, पीर करामत, ऐं हिन मिट्टीअ सां मूंखे मोहबत आहे। हिन मिट्टीअ ते वेहण सां मूंखे मां जी आगोश जो लुत्फ ईंदो आहे। पर तो जहिड़े ज़ालिम जे साम्हूं मां ज़मीन ते कॾहिं बि न वेहंदसि। जेकॾहिं तोखे मुंहिंजे भरिसां या मुंहिंजे बराबरि वेहण जो शौक़ु आहे त पोइ तोखे रेशम वांगुरु मूंसां निकाह करिणो। लानत थी कयां मां अहिड़ी साइंड थियण ते जेकी निकाह हिक सां करे ऐं रातूं ॿियनि सां गुज़ारे। ससुई मुंहिंजे कहर खे न पुकार, न त कासाईअ वांगुरु बूटियूं बूटियूं करे छॾींदोसांइ। ससुईअ खे न सूरनि जी परवाह आहे न ई मौत जो ख़ौफ़, छो जो मां ससुई आहियां, ससुई पहाड़नि में पली आहियां ऐं पले खाने जी धीउ आहियां मां। ससुई मां पीर करामत आहियां, पीर करामत। कंहिं केतिरनि ई सतनि खे सरेआम शहर जी रौनक बणाए छॾियो। ये तो मुंहिंजी ॻाल्हि न मञी त मां तोखे अरबनि जे मुल्क में विकिरो करे छॾींदुसि। हिन मिट्टीअ जी तोखे क़बर बि नसीब न थींदी। मुर्शिद साईं कंहिंखे तो ड्रिजारे, मां तो जहिड़नि दलालनि खां ड्रिजण वारी न आहियां। ससुई पंहिंजे ज़बान खे लगाम ॾे। तुंहिंजा इहे गुस्ताख़ जुमला जेकॾहिं मुंहिंजे कंहिं मुरीद ॿुधा तोखे फट मारे छॾींदा। पोइ तूं बि पंहिंजा इहे कुदा करतूत सुधार। जेकॾहिं के सिंध जे हलाली पुट ॾिठा या ॿुधा त उपट मारे छॾींदई। उताक में फिरदौस जे टुटल चूड़ियुनि जो मतिलब छा थो थी सघे? छा मुंहिंजा ही दोस्त हाशिम ऐं दिलावर? न न, ईअं कीअं थो थी सघे? मूंखे पंहिंजी ज़ाल ते शक न करणु घुरिजे, पर मूंखे अखियूं पूरे वेहण बि न घुरिजे। जेसिताईं मां मामले जी तह ताईं नथो पहुचां तेसिताईं मूंखे निंड में बि अखियूं खोले सुम्हणु घुरिजे। रेसर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। रेसर असां थकिजी पिया आहियूं। ठीकु आहे, तव्हां आराम सां वेहो, तव्हांजे लाइ चांहि तयारु करायां। हा अनवर साईं, चांहि जी ॾाढी तलब आहे। त पोइ पहिरियां चांहि पियो, वधीक हाल अहिवाल पोइ था करियो। ठीक है रेसर। कबूतर फ़कीर जी बाबा साईं। मूंखे ही रंधिणे में रोले वारो मसलो सम्झ में न आयो। मुर्शिद साईं आऊं आहियां अछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हुन कपर। मुर्शिद साईं जॾहिं इश्क में घारी ईंदी आहे त दिलनि में रोला पवंदा आहिनि, जॾहिं रिश्तनि में घारी पवंदी आहे त रधणनि में बि रोला अची वेंदा आहिनि। कबूतर घणनि घाटनि जो पाणी पीतो अथई? मुर्शिद साईं आऊं आहियां अछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर त केॾी महिल हुन कपर। पूरी सिंध में को घाट न छॾियो अथमि। तॾहिं त अकुल वारियूं ॻाल्हियूं थो करे। कबूतर चइबो त मुंहिंजे रंधिणे में रोलो पइजी वियो। न न मुर्शिद साईं, बसरा मुंहिंजी भेण आहे, पर दुख सुख में मूंखे रुपयो बि कोन थीजे। इन करे मूं चयो त रंधिणे में रोलो आहे, बसरा सां कोन ॻाल्हाईंदुसि। बेशक तूं सॼी सिंध घुमियो आहे कबूतर, तॾहिं त ॻाल्हि खे घुमाए वियो आहे। कबूतर फ़कीर मूं बि 7 घाटनि जो पाणी पीतो आहे। कुछ ॻाल्हि खे मां बि सम्झां थो।